नाज़रीन, मोहब्बत देरो में मच वाक़े खिलाफ शिया तंज़ीम तरफ़ां धरणो हयो आहे, जंहिं सबब ट्रैफिक मअतल थी वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल हकीम खुश्क। शिया उलमा जी रैली कढी थी वञे, जेका कोटिया में शिया शहीद थी वञनि, उन्हनि जे बारे में रैली धूमधाम मक़बरे में हले थी पई। अचो त हिननि खां वीचार वठूं। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वज़ीर आज़म मियां मोहम्मद इमरान खान साहब ऐं आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा साहब खां मुतालबो था कयूं त कोटिया जे शहीदनि सां उन्हनि जे बेगुनाह वहियल खून सां इंसाफ़ कयो ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान फ़ौरन कोटिया पहुची ऐं मज़लूमनि जे लवाहिकीन खे आसरो ॾिए, उन्हनि जो आथत करे ऐं उन्हनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखे। असांजो इहो मुतालबो आहे ऐं जिन इहो अमल कयो आहे दहशतगर्दीअ जो, हज़ारा शिया मुसलमाननि जी नस्लकुशी करे रहिया आहिनि, उन्हनि खे फ़ौरन फिलफोर गिरफ़्तार करे ऐं उन्हनि जे ख़ैफ़र किरदार में पहुचायो। शिया उलमा कौंसिल पाकिस्तान जी तरफ़ां हिकु एहतजाजी पुरअमन रैली कढी आहे। बलूचिस्तान सानिया जे ख़िलाफ़ असां मुतालबो कयूं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां, बिलख़ुसूस चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा साहब खां, त उहे उन्हनि जिन इन वाक़ियो कयो आहे दहशतगर्दनि, उन्हनि जे ख़िलाफ़ असराइता क़दम खणनि, उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचाइनि। ऐं ॿियो मुतालबो था कयूं असां वज़ीर आज़म ऑफ पाकिस्तान इमरान खान खां, उहे वञी उन्हनि मज़लूमनि जी दर्द रसाई कनि। पुरअमन एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड करायो आहे। इहो सिर्फ़ु इन लाइ त जेके कोटिया में हज़ारा शिया बिरादरीअ सां वास्तो रखंदड़ 11 फ़र्दनि खे, मज़दूरनि खे ॻोल्हे ॻोल्हे क़तलु कयो वियो आहे, ज़बे कयो वियो आहे, बेगुनाह ज़बे कयो वियो आहे। जॾहिं त इनखे आख़िर में जिहाद जो नालो न थो वञे दाइश जे तरफ़ां, इहो सरासर ग़लति आहे ऐं तमामु ग़लति आहे। को बि मज़हब कंहिंखे क़तलु करण जी इजाज़त नथो ॾिए। दाइश ते सख़्त खां सख़्तु ऑपरेशन कयो वञे ऐं इन्हनि जो हर नेटवर्क बंदि कयो वञे, इहो असांजो मुतालबो आहे। ऐं उन खां अलावा ॿियो असांजो मुतालबो इहो आहे त हीअ जेके असांजो एहतजाज थियो आहे, इहो न सिर्फ़ु हिते असांजे मोहब्बत जो जतन आहे, बल्कि मुख़्तलिफ़ शहर जे मुल्क जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एहतजाज हली रहियो आहे। एहतजाज कराए रहिया आहियूं, सो इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं, आर्मी चीफ खां मुतालबो था कयूं, ISPRR जे आला ज़िम्मेवारनि खां मुतालबो था कयूं त हीअ जेको कोटिया में जेको बार बार शीअनि जो क़त्लेआम आख़िर छो थो कयो वञे? छा शीअनि जे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो थो वञे? हर दहशतगर्दी सिर्फ़ु रुगो शीअनि जे लाइ, हज़ारा वारनि जे लाइ छो थी कई वञे? जॾहिं त दावा कयल आहे त हीअ मदीने जी रियासत क़ाइमु कई वेंदी, पर असांखे ॾिसण में कुझु कोन थो अचे। मदीने जी रियासत त परे ॻाल्हि आहे, पर हिते तव्हां रुगो अमन कराए सघो त बि तव्हां कमायो। हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन वाक़े जो फ़ौरन नोटिस वरितो वञे ऐं जेके बेगुनाह जेके शहीद जेके रोड ते पिया आहिनि, उन्हनि जी का दादरसी कई वञे। कैमरामैन इरफान सां गॾु मेरान टीम अब्दुल हकीम खुश्क।